कंबर में खबरवां शेयर कंदासी। कंबर वेचो बहराम पुलिस कुछ इतलाते कार्रवाई करे कत्ल केस में घुरबल चंद जवाबदारन के गिरफ्तार कर वरतो आहे। गिरफ्तार जवाबदारन में समीर खुश्क, तनवीर खुश्क, अमीर खुश्क, गुलाम नबी शामिल आहिन। सनन कब्जे में बटीटी पिस्टल ऐं गोलियों हथ कई वियूं आहिन। जवाबदारन ते रमजान महीने में मस्जिद अंदर घिड़ी नौजवान सलमान खुश्क के कत्ल जो इल्जाम आहे। कंबर में खबरवां शेयर कई पिया। कंबर वेचो बहराम पुलिस कुछ इतलाते कार्रवाई करे कत्ल केस में घुरबल चंद जवाबदारन के गिरफ्तार कर वरतो आहे। गिरफ्तार जवाबदारन में समीर खुश्क, तनवीर खुश्क, अमीर खुश्क, गुलाम नबी शामिल आहिन। सनन कब्जे में बटीटी पिस्टल ऐं गोलियों हथ कई वियूं आहिन। जवाबदारन ते रमजान महीने में मस्जिद अंदर घिड़ी नौजवान सलमान खुश्क के कत्ल जो इल्जाम आहे। कंबर वेचो बहराम पुलिस कुछ इतलाते कार्रवाई करे कत्ल केस में घुरबल चंद जवाबदारन के गिरफ्तार कर वरतो आहे। गिरफ्तार जवाबदारन में समीर खुश्क, तनवीर खुश्क, अमीर खुश्क, गुलाम नबी शामिल आहिन। सनन कब्जे में बटीटी पिस्टल ऐं गोलियों हथ कई वियूं आहिन।